अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं अव्हां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी। जियापे जे जाखोड़ में सुंदरता जो 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल। छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद सिंध फरवरी 2021। कहाणी आहे मोहब्बतुनि जो ज़ाइक़ो बि केॾो न अजीब हूंदो आहे। हू साणसि हिक दावत में मिलियो हो। हूअ बेइंतिहा सुहिणी हुई ऐं संदसि चाहींदड़नि जो हिकु वॾो तादादु रुॻो हिन सां कुझु जुमिलनि ॻाल्हाइण लाइ आतो हो। जॾहिं त हू शख़्स हिकु आम इंसानु हो जंहिं ते कंहिं बि ख़ासि ध्यानु न पियो ॾिनो। दावत जे पुॼाणीअ ते हुन शख़्स खेसि काफ़ी पीअण जी दावत ॾिनी जेका खेसि ॾाढी अजीब लॻी। हूअ सदा मलूक छोकिरी जंहिंजे मदाहनि जो तादादु बेइंतिहा हो, तंहिंखे पंहिंजे तबियत जी नरमीअ जे करे हुन जी दावत खां इनकार करणु ख़राबु लॻो ऐं हू ॿई हिकु काफ़ी हाउस में अची वेठा। छोकिरो ॻाल्हाइण खां लहराए रहियो हो ऐं संदसि घबराहट जे करे छोकिरीअ खे बेचैनी थी रही हुई। हिन अंदर में सोचियो हिते वेहण खां त चङो आहे त मां पंहिंजे घर हली वञा। काफ़ी सर थियण खां पोइ छोकिरे बैरे खे सॾु कयो ऐं चयाईंसि, थोरो लूणु मिलंदो? मूंखे पंहिंजी काफ़ीअ में विझणो आहे। आवाज़ु मथां हो। काफ़ी हाउस में वेठल हर माण्हूअ छोकिरे खे घूरे ॾिठो। लूण जो घुरणु केॾो न अजीब हो। छोकिरे जो मुंहुं ॻाढ़ो थी चुको हो, पर बैरे जे लूणु खणी अचण खां पोइ हुन उहो पंहिंजे काफ़ीअ में विधो ऐं पीअणु लॻो। छोकिरी हैरान थी वई। हिन ताजुब विचां छोकिरे खां पुछियो, इहा तुंहिंजी कहिड़ी आदत आहे? मां जॾहिं नंढड़ो हुउसि त असांजो घरु समुंड जे किनारे ते हूंदो हो। छोकिरे वराणियो, मूंखे समुंड में खेॾणु वणंदो हो। समुंड जो ज़ाइक़ो वणंदो हो। समुंड जे पाणीअ में अहिड़ो ई ज़ाइक़ो हूंदो हो जेको लूणियाई काफ़ीअ में हूंदो आहे। हाणे मां जंहिं वक़्तु बि लूणियाई काफ़ी पीअंदो आहियां त सदा ई पंहिंजे नंढपिण खे सारींदो आहियां। मूंखे पंहिंजो शहरु यादि ईंदो आहे जंहिंखे मां ॾाढो यादि कंदो आहियां। मूंखे पंहिंजा माइट यादि ईंदा आहिनि जेके अञा बि उते रहनि था। उहो सभु चवंदे छोकिरे जूं अखियूं ॻोढ़नि सां भरिजी वियूं। छोकिरीअ जे अंदर में ॼण वढ पइजी विया। हुन सोचियो, हिन जे अंदर में अहसासनि जी केॾी न सचाई आहे। हीउ त दिलि जे गहराईअ सां सोचे थो। हिकु मर्द जेको पंहिंजे घर खे यादि कंदे ॻोड़ा ॻाड़े सघे थो, तंहिंखे पंहिंजे घर जो केॾो न ख़्यालु हूंदो। हीउ केॾो न ज़िमेदार माण्हू हूंदो। इहो सभु सोचींदे हुन पंहिंजे बारे में छोकिरे सां ॻाल्हाइणु शुरू कयो। पंहिंजूं ॻाल्हियूं, पंहिंजे नंढपण जूं ॻाल्हियूं, पंहिंजे ॻोठ ऐं पंहिंजे ख़ानदान जूं ॻाल्हियूं। उहा कचहरी ॾाढी हसीन हुई ऐं संदन कहाणीअ जी बहितरीनु शुरूआति हुई। हाणे हू मिलण लॻा हुआ ऐं छोकिरीअ ॼातो हो त हीउ उहो ई छोकिरो आहे जेको संदसि सोच खे मुकमिल नमूने सां सम्झी सघे थो। हिन में बर्दाश्त जी सघ आहे, दिलि जो नरम आहे, ख़्यालु रखंदड़ आहे ऐं हिन जी मोहबत में गर्मी आहे। हू अहिड़ो त हसीन इंसानु आहे जंहिंजी ग़ैर मौजूदगी रूह खे घाए विझे थी। छोकिरीअ खे छोकिरे जी लूणियाई काफ़ीअ शुक्रगुज़ार बणाए छॾियो हो। उहो शुक्रगुज़ार हुई उन साथ जी जेको खेसि उन काफ़ीअ वसीले नसीबु थियो हो। हाणे त कहाणी परियुनि ऐं शहज़ादियुनि जे कहाणियुनि वांगुरु हुई। हिकु शहज़ादे शहज़ादीअ सां शादी कई ऐं ॿई ख़ुशि गुज़ारणु लॻा। हूअ जॾहिं बि हुन जे लाइ काफ़ी ठाहींदी हुई त उन में लूणु ज़रूरु विझंदी हुई, छाकाणि त उहा ॼाणंदी हुई त खेसि लूणियाई काफ़ी ॾाढी पसंदि आहे। 40 साल गुज़री विया। मुड़ुस वफ़ात कई ऐं पंहिंजे ज़ाल लाइ हिकु ख़तु छॾे वियो। मुंहिंजी मिठी, महिरबानी करे मूंखे मुआफ़ कर, छाकाणि त मुंहिंजी तोसां गुज़ारियल सॼी हयाती कूड़ हुई। जेतोणीकि मूं तोसां सिर्फ़ु हिकिड़ो कूड़ ॻाल्हायो हो, लूणियाई काफ़ीअ जो। तोखे यादि आहे त जॾहिं असीं पहिरियों भेरो मिलिया हुआसीं, तोसां मिलण महिल मां एॾो घबरायल हुउसि जो मूंखे बैरे खां खंडु घुराइणी हुई ऐं घबराहट विचां मूं हुनखे लूणु चई छॾियो हो। हाणे हुन ॻाल्हि खे मटाइणु मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो हो, सो मां बि अॻियां विखूं खणंदो वियुसि। मूंखे कॾहिं बि ईअं न लॻो हो त उहो को असांजे मिलण जो शुरूआती तरीक़ो हूंदो। पंहिंजे ज़िंदगीअ में मूं इलाही भेरा उहा कोशिशि कई त तोखे सचु ॿुधायां, पर मूंखे ॾाढो डपु थींदो हो, छाकाणि त मूं पंहिंजे अंदर में उहो वाइदो कयो हो त मां तोसां को बि कूड़ न ॻाल्हाईंदुसि। ऐं हाणे जॾहिं मां मरी रहियो आहियां त मूंखे कंहिं बि शइ जो ख़ौफ़ कोन्हे ऐं मां तोखे सचाई ॿुधाइणु चाहियां थो त मूंखे लूणियाई काफ़ी सफ़ा पसंदि न आहे। केॾो न ख़राबु ज़ाइक़ो आहे, पर मां सॼी हयाती इहा पीअंदो रहियुसि, छाकाणि तुंहिंजे हथनि जी कंहिं बि शइ पीअण खां मूंखे कॾहिं बि नकार न करणी हुई।
तोखे पंहिंजो पाण सां रखणु मुंहिंजी हयातीअ जी सभ खां वॾी ख़ुशी हुई। जे मूंखे ॿी हयाती मिली न त बि तोखे ॼाणणु घुरंदुसि ऐं सॼी हयातीअ जो हिकु हिकु पल तोसां घाण घुरंदुसि। भली पोइ छो न मूंखे सॼी उमिरि अहिड़ी लुणियाई काफ़ी पीअणी पवे। संदसि ॻोड़नि ख़त खे आलो करे छॾियो हो। हिकु ॾींहुं कंहिं हुन औरत खां पुछियो, लुणियाई काफ़ीअ जो ज़ाइक़ो कहिड़ो हूंदो आहे? अखियुनि में लुड़क ऐं मुख ते मुर्क पखेड़ींदे हुन वराणियो, जेके मुहबत कंदा आहिनि उन्हनि खे हुन ज़ाइक़े जी ख़बर हूंदी आहे ऐं पक सां उहो बहितरीनु ज़ाइक़ो आहे। कहाणी हिकु अखि जो प्यारु। मुंहिंजी माउ खे सिर्फ़ु हिकु अखि हुई ऐं मूंखे उन ॻाल्हि खां नफ़रत हुई। मुंहिंजी माउ मार्केट में हिकु नंढड़ी मांडणी हलाईंदी हुई जिते ॿिज विकिरो थींदा हुआ। जॾहिं बि पैसनि जी ज़रूरत थींदी हुई त खांसि घुरणु ॾाढो अजीबु लॻंदो हो। बल्कि मूंखे त हिन सां गॾु रहणु बि ॾाढो अजीबु लॻंदो हो। मूंखे यादि आहे त हिकिड़े ॾींहुं हूअ मुंहिंजे स्कूल हली आई। मूंखे ॾाढो अजीबु लॻो, हूअ मूंसां ईअं कीअं करे सघे थी। मूं हुन तां अखियूं हटाए छॾियूं हुयूं ऐं स्कूल मां भॼी वियो हुउसि। वेंदे वेंदे बि हिकु नफ़रत भरी निगाह विधी हुई मांसि। ॿिए ॾींहं ते मुंहिंजे हर क्लास फेलो स्कूल में मूं ते खिलंदे चयो हो, अड़े तुंहिंजे माउ खे त सिर्फ़ु हिकु अखि आहे, हुनखे ॿी अखि छो कोन्हे? मूं पंहिंजे पाण खे दफ़न करणु पियो घुरियो ऐं मुंहिंजी उहा बि वॾी ख़्वाहिश हुई त मुंहिंजी माउ किथे गुम थी वञे। हुन ॾींहुं मूं हुन सां ज़बरदस्त झेड़ो कंदे चयो हो, जे तूं सॼी दुनिया जे साम्हूं मूंखे खिल जो सामान पई थी बणाई त उन खां इहा ॻाल्हि चङी न आहे त तूं मरी वञी। मुंहिंजी माउ का बि वरंदी कोन ॾिनी हुई। मूं हिकिड़ो सेकंड बि कोन सोचियो हुयो त मां खेसि छा पियो चवां। मूंखे मथसि ॾाढी कावड़ हुई ऐं संदसि कंहिं बि जज़्बे जो मूंखे को बि अहसासु कोन हो। उन राति जो मां ओचितो निंड मां जागी पियुसि। उञ लॻी हुअमि। रंधिणे ॾांहुं वियुसि त जीअं फ्रिज मां पाणी कढी सघां त मूं ॾिठो त मुंहिंजी माउ अकेलाईअ में रोई रही हुई। हिन पंहिंजे आवाज़ खे घुटे रखियो हुयो त जीअं मां जागी न सघां। मूं खेसि हिकु निगाह ॾिठो ऐं मोटी आयुसि। मूं हिन सां ॾाढो बेदर्दीअ सां ॻाल्हायो ऐं उहा ॻाल्हि मुंहिंजी दिलि खे लॻी रही हुई, पर तंहिं हूंदे बि मूंखे उन ॻाल्हि खां शदीद नफ़रत हुई त मुंहिंजी माउ खे हिकु अखि छो आहे। साॻीअ जाइ ते मूंखे पंहिंजी गुरबत खां बि शदीद नफ़रत हुई। मूंखे बसि उन घर खां निकिरणो हुयो, हुन सां को बि तालुक़ु न रखिणो हुयो। तंहिंजे करे मूं ॾाढी महिनत सां पढ़ाई कई ऐं परॾेह पढ़ण लाइ निकिरी आयुसि। सियोल यूनिवर्सिटीअ में मूंखे स्कॉलरशिप मिली ऐं मूं बेइंतिहा महिनत सां पंहिंजी पढ़ाई मुकमिल कई। पोइ मूं शादी कई, पंहिंजो हिकु घरु वरितो, मूंखे ॿार थिया ऐं पंहिंजे ख़ानदान ऐं पंहिंजे ख़ूबसूरत घर में मां हिकु आसूदी हयाती गुज़ारणु लॻुसि। हयातीअ में ख़ुशियूं वधि खां वधि अची रहियूं हुयूं जो हिकु ॾींहुं ओचितो मां उन नए घर ताईं अची पहुती। मूंखे लॻो ॼणु मुंहिंजे मथां आसमान अची किरियो। मूं रड़ कई, तूं केरु आहीं? पंहिंजी हिकु अखि जे करे हुन मुंहिंजे धीउ खे बि डेॼारे छॾियो हो, जेका रड़ियूं करे भॼी वई हुई। मूं पंहिंजी कावड़ खे सचो ॾेखारण लाइ खांसि वरी पुछियो, तूं केरु आहीं? मां तोखे नथो सुञाणां। हिन सालनि खां मूंखे कोन ॾिठो हो ऐं हूअ पंहिंजनि पोटनि पोटियुनि सां बि कोन मिली हुई। जंहिं महिल हूअ दर वटि आई त मुंहिंजा ॿार मथसि खिलण लॻा ऐं मूं रड़ करे खांसि पुछियो त उहो बिना सॾ जे छो आई आहे। रड़ियूं कंदे चयमि, मुंहिंजे घर ताईं अचण जी तो हिमत कीअं कई? मथां वरी तो मुंहिंजे ॿारनि खे डेॼारे छॾियो। निकिर हितां हाणी जो हाणी। मुंहिंजे उन महिल ते मुंहिंजी माउ ॾाढो आहिस्ते चयो, माफ़ी घुरां थी, मूंखे लॻे थो शायदि मां ग़लति एड्रेस ते पहुती आहियां। हूअ मुड़ी ऐं मुंहिंजे निगाहुनि खां ग़ाइबु थी वई। धणीअ जो शुकुर जो हूअ टरी वई ऐं हिन मूंखे कोन सुञातो। मूंखे ॾाढो इत्मीनान थियो हो। मूं पंहिंजो पाण खे सम्झायो त हाणे अहिड़े क़िस्म जे हादसे खे मां कॾहिं बि यादि कोन कंदुसि। हिकु ॾींहुं स्कूल मां दावतनामो आयो त पुराणा शागिर्द अची मिली वञनि। मूं पंहिंजे ज़ाल सां कूड़ ॻाल्हायो त मां हिकु कारोबारी दौरे ते वञी रहियो आहियां ऐं पंहिंजे शहर में वञी स्कूल जे संगती साथियुनि सां मिली आयुसि। उतां मोटंदे अलाए छो मां पंहिंजे पाड़े मां बि घुमंदो आयुसि। मुंहिंजे पाड़े वारनि ॿुधायो त मुंहिंजी माउ मरी चुकी हुई। मूंखां हिकिड़ो ॻोढ़ो न निकितो थियो। पाड़े वारनि मूंखे हिकु ख़तु ॾिनो जेको उहा मूं लाइ छॾे वई हुई। मुंहिंजा पुट, मूंखे लॻे थो त मुंहिंजी ज़िंदगी ॾाढी वॾी थी वई आहे ऐं शायदि मां हाणे सेवल अची न सघां ऐं तोखे पाण वटि घुराइण जी हिमत मां नथी करे सघां। मां हर वक़्तु तो बाबति सोचींदी रहंदी आहियां। मां माफ़ी थी घुरां त मां तुंहिंजी घर आयुसि
ऐं तुंहिंजे ॿारनि खे अची ड्रेजारियुमि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं इहा ख़बर पियमि त तूं हिते पंहिंजे स्कूल जे दावत ते ईंदे, पर मां बीमारीअ जे करे शायदि बिस्तरे तां उथण जे लाइक़ु न हुजां। मां शर्मिसार आहियां जो मां सॼी उमिरि तुंहिंजे लाइ परेशानीअ जो सबबु बणियसि ऐं तुंहिंजी जवानी सदाईं परेशान रही। ॾिस, जॾहिं तूं नंढड़ो हुएं त तुंहिंजो हिकिड़ो हादिसो थियो ऐं तुंहिंजी हिकु अखि विञाइजी वई हुई। हिकु माउ जी हैसियत में मां कीअं पिए ॾिसी सघां त तूं हिकु अखि सां जवान थी। तंहिं करे मूं पंहिंजी हिकिड़ी अखि तोखे ॾेई छॾी। मां पंहिंजे उन पुट लाइ बेहदि फ़ख़ुरमंद आहियां जेको नई दुनिया खे पंहिंजे ॿिन्ही अखियुनि सां ॾिसे थो ऐं पंहिंजी जाइ ते हर मंज़िल पसे थो। तूं इलाही भेरा मूं ते कावड़े, पर मूं सोचियो त इहो सभु तूं मूंसां पंहिंजी मुहबत जे करे करीं थो। मुंहिंजे मिलणी मुहबतनि सां तुंहिंजी माउ। मुंहिंजी दुनिया ख़तमु थी वई। मूं उन माण्हूअ सां नफ़रत कई पए जेको सिर्फ़ु मुंहिंजे करे जी रहियो हुयो। मूंखे लॻो त मुंहिंजे ॿिन्ही अखियुनि में ॼण का रोशनी ई न आहे। कहाणी रिश्तनि खे वक़्तु ॾियो। शादीअ जे 21 सालनि खां पोइ मुंहिंजी ज़ाल आख़िर मूंखे हिकु ॿी औरत सां राति जी मानी खाइण जी इजाज़त ॾिनी हुई। राति जी मानी खाइण जी उन प्रोग्राम में मानी खाइण खां पोइ फिल्म ॾिसण बि शामिलु हो। मुंहिंजी ज़ाल चयो, मां तोसां बेहदि प्यारु करियां थी, पर ॼाणा थी त उहा ॿी औरत बि तोसां प्यारु करे थी ऐं तोसां कुझु वक़्तु गुज़ारणु चाहे थी। उहा ॿी औरत जंहिंजे लाइ मुंहिंजी ज़ाल मूंखे इजाज़त ॾिनी हुई, सा मुंहिंजी माउ हुई, जेका 19 सालनि खां रनज़ाल हुई। मूं ते कम जो दॿाउ घणो हुयो ऐं तंहिंखां सवाइ 3 ॿार बि पालणा हुआ। तंहिं करे अम्मा सां कॾहिं कॾहिं मुलाक़ात थींदी हुई। तंहिं ॾींहुं जॾहिं मूंखे राति जे मानीअ जी दावत ॾिनी त हुन हिकदमि पुछियो, छा थियो आहे, तूं ठीकु त आहीं न? मुंहिंजी माउ सदाईं उहो सम्झंदी आहे त राति जो देरि सां फ़ोन जी घंटी वॼणु या कंहिं पारां ओचिती फ़ोन अचणु सदाईं बदशुगुनी हूंदी आहे। संदसि आवाज़ में हिन महिल बि उहो सभु महसूसु थी रहियो हो। मूं खेसि दिलदारी ॾींदे चयो, अम्मा, मूंखे लॻे थो त असांखे हिक ॿिए सां कुझु वक़्तु गुज़ारणु घुरिजे, जंहिंमें रुॻो असां ॿई हुजूं। टेलीफोन जे परियां जहिड़ो हुन कुझु सोचियो पिए, पोइ चयाईं, मूंखे बि उहा ॻाल्हि ॾाढी वणी आहे। जुमे जे ॾींहुं कम तां मोटण खां पोइ मां जॾहिं खेसि वठण लाइ वञी रहियो हुउसि त कुझु मुंधल हुउसि। जॾहिं मां संदसि घर ते पहुतुसि त मूं महसूसु कयो त अम्मा पाण बि कुझु परेशान हुई। हूअ दरवाज़े ते मूं लाइ बीठल हुई ऐं उहे साॻिया कपिड़ा पाता हुआईं जेको हुन पंहिंजे शादीअ जे आख़िरी सालगिरह ते पाता हुआ। संदसि मुंहं ते मुर्क ॾाढी सुहिणी हुई। मूं पंहिंजे साहेड़ियुनि खे ॿुधायो आहे त अॼु मां पंहिंजे पुट सां राति जी मानी खाइण पई वञा ऐं हुननि ते उन ख़बर जो ज़बरदस्त असरु पियो आहे। हूअ गाॾीअ में वेठी ऐं ॻाल्हि जारी रखियईं। हिन मानीअ बाबति सोचींदे सोचींदे सुबुह ताईं त हू चरियूं थी पवंदियूं। असीं हिकु रेस्टोरेंट में वियासीं जेको घणो महांगो त कोन हुयो, पर सुठो हुयो। रेस्टोरेंट में दाख़िल थियण महिल अमड़ मुंहिंजी बांह झली ऐं वॾे लाॾ सां अंदरि दाख़िल थी। जॾहिं असीं वेही रहियासीं ऐं मूं खाधे जो मेनू पढ़ियो त महसूसु कयुमि त अम्मा खे रुॻो वॾा अखर पढ़ण में पिया आया। मेनू अधु ताईं पढ़ियुमि त महसूसु कयुमि त पासे में वेठल माउ मूं ॾांहुं घूरे रही हुई ऐं संदसि चपनि ते हिकु उदास मुर्क पखिड़ियल हुई। तोखे यादि आहे जॾहिं तूं नंढो हूंदो हुएं त मां तो लाइ मेनू कार्ड पढ़ंदी हुअसि। हाणे बि उहो कमु मूंखे ई करणु ॾे। भले नंढा अखर नथी पढ़ी सघां, पर हिते जे खाधे खे त ॼाणा थी। मानी खाइण दौरान असां जाम कचहरी कई। हालत उहा थी जो असां खां फिल्म ॾिसण वारी ॻाल्हि बि विसरी वई। हिक ॿिए जूं ॻाल्हियूं, हुन जे ऐं मुंहिंजे हयातीअ जा किसा अलाए छा छा ओरे। जॾहिं मां खेसि संदसि घर ते छॾणु आयुसि त हुन चयो, जे तूं मूंखे वरी दावत ॾींदे त मां ख़ुशी ख़ुशीअ तोसां हलंदसि। मूं खेसि पक ॾियारी त ज़रूरु दावत ॾींदोसांसि। घर पहुतुसि त मुंहिंजी ज़ाल पुछियो, तुंहिंजी दावत कीअं रही? मूं वराणियो, अहिड़ी दावत जो त मूं सोचियो ई कोन हो। कुझु ॾींहंनि खां पोइ अम्मा ओचितो गुज़ारे वई। संदसि वफ़ात एॾो ओचिती थी जो मूंखे त कुझु सम्झ में ई न आयो। हुन जे गुज़ारे वञण खां कुझु ॾींहंनि खां पोइ मूंखे हुन होटल जे पारां हिकु लिफ़ाफ़ो मिलियो जिते असां उहा आख़िरी मानी खाधी हुई। लिफ़ाफ़े में अदायगीअ जी रसीद हुई, जंहिंसां गॾु हिकु चिठी बि हुई। हुन लिखियो हो, मूं उहो बिल त पहिरीं ई भरे छॾियो हो। जॾहिं तो मूंखे मानीअ जी दावत ॾिनी
त मूंखे पंहिंजी तबियत जी ख़बर हुई त मतां मां उते पहुचण लाइ जहिड़ी न हुजां, त बि मूं 2 माण्हुनि जे मानीअ जी अदायगी कई हुई, हिकु तूं ऐं ॿी तुंहिंजी ज़ाल। तो उहो कॾहिं बि ॼाणी कोन सघंदे त उहा राति मूं लाइ केॾी अहम हुई। पुटनि खे कहिड़ी ख़बर त हुननि जी हिकु घड़ी बि मां लाइ छा हूंदी आहे। मुंहिंजा पुट, मां तोसां सदा ई मुहबत कंदी रहंदसि, पोइ तूं देरि सां अचीं या जल्दी, यादि रखीं या विसारे छॾीं।